जेके यूनियन रीजनल यूनियन ऑफ जर्नलिस्ट उन जे सिंध जा सेक्रेटरी जनरल आहिनि। ज़ख़्मी रशीद साहब, तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त जेका रीजनल यूनियन ऑफ जर्नलिस्ट आहे, अवां उन जा सिंध जा सेक्रेटरी जनरल आहियो ऐं तव्हां बिलोंग कयो था शिकारपुर सां, त इहा तनज़ीम जेका बुनियादी तौर ते इन जो छा मक़सदु आहे तनज़ीम जो, ऐं इन जो स्ट्रक्चर छा आहे? असल कमांडो साहब तव्हांजी वॾी महिरबानी। त असल ॻाल्हि इहा आहे त रीजनल यूनियन ऑफ जर्नलिस्ट पाकिस्तान जेका आहे उहा हिकु इलाइक़ाई साफ़ ते मुश्तमिल तनज़ीम आहे जेका पाकिस्तान लेवल ते कमु करे थी। उन में पंजाब हुजे, KPK हुजे, बलूचिस्तान हुजे, सिंध हुजे। असांजो जेको मक़सदु आहे इलाइक़ाई जेके साफ़ आहिनि, इलाइक़ाई में मतिलबु आहे जेके असांजा मतिलबु जीअं शिकारपुर डिस्ट्रिक्ट थी वियो, जेकमबाद थी वियो, कंदकोट थी वियो, दादू थी वियो, ईअं बाक़ी कराची ऐं हैदराबाद जा साफ़ ई या इस्लामाबाद जे साफ़ हिन खे ऑलरेडी उहे मराहतूं मिलनि थियूं, फैसिलिटेड मिलनि थियूं, हर शइ मिलनि थियूं, उन्हनि सां असांजी को बि सरोकार न आहे। ज़ख़्मी साहब, तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त जेतोणीकि हिते 50 खां त मथे सहाफ़ी तनज़ीमूं मौजूदु आहिनि, त आख़िर जेको आहे हिन तनज़ीम जी कहिड़े हवाले सां ज़रूरत पेश आई जो ॿियूं तनज़ीमूं जेके सहाफ़ियुनि जूं आहिनि उहे जेके नाकाम आहिनि, अवां उते जेको आहे सहाफ़ियुनि जे काज़ जे इलाइक़े में? साईं, सहाफ़ती तनज़ीमूं जेके 50 तव्हां चओ था या 100 आहिनि जेके बि आहिनि, उहे आहिनि वॾनि शहरनि जे सहाफ़ियुनि जे लाइ। ज़ख़्मी साहब, में हिते शिकारपुर में 50 खां मथे तनज़ीमूं आहिनि। इन वक़्तु शिकारपुर में असां मौजूदु आहियूं। शिकारपुर प्रेस क्लब में अवां केतिरा ई इजलास अवां अटेंड कया हूंदा मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि जा, मूंखे त नाला बि नथा अचनि, एतिरियूं तनज़ीमूं थी वियूं आहिनि सहाफ़ियुनि जूं, ऐं सहाफ़ी जेके आहिनि उहे तनज़ीमुनि खां बेज़ार थी विया आहिनि। अवां कीअं था चओ त ॿियूं तनज़ीमूं इलाइक़ाई कोन्हनि? मां इहो तव्हांखे ॿुधायमि न त जेके दोस्त जेके आहिनि, जेके सहाफ़ी जेके तनज़ीमुनि सां वाबस्ता, उहे वॾनि शहरनि जे सहाफ़ियुनि सां रिलेटेड आहिनि। मतिलबु उहे माना मुख़्तलिफ़ ग्रुप्स ठाहे वेठा आहिनि असां वटि शिकारपुर में। को शिकारपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट आहे, को कहिड़ी जर्नलिस्ट आहे, का कहिड़ी आहे, कंहिं 5 दोस्त आहिनि, कंहिं 10, कंहिं 15 आहिनि। इहे जेके आहिनि वरी रिलेटेड रखनि था लाहौर जे, इस्लामाबाद जे, कराची जे वॾनि शहरनि जे सहाफ़ियुनि सां माना उन जे मुंसलिक आहिनि। पर इहा ॻाल्हि ग़लति आहे, तव्हांजी ॻाल्हि सही आहे, इहा ॻाल्हि ग़लति आहे त जेके धड़ाबंदी कई वेठा आहिनि इहा करणु न खपे। ऐं ॿिए नंबर में इहो त जेके वॾा सहाफ़ी आहिनि जेके सखर में, इस्लामाबाद में वेठा आहिनि, उहे असांजे शिकारपुर वारे खे रिलीफ ॾियनि ई नथा, ॾियारी नथा सघनि, उनजा हक़ जेको आहे वठी नथा सघनि, हासिलु नथा कनि, सिर्फ़ु पंहिंजा ई मतिलबु मुफ़ाद हासिलु कनि था। अच्छा ज़ख़्मी साहब, जेतोणीकि हिन तनज़ीम जो जेको जंहिंजा अवां सिंध जा सेक्रेटरी जनरल आहियो, इन जो क़याम जेको आहे 2000 खां में आयल आहे ऐं अॼु उनखे 21 साल पूरा थी विया आहिनि। मतिलबु 2012 में थियो। 2012 में थियो आहे? अच्छा, 2012 में जेकॾहिं असां बिलफर्द असां सपोज़ कयो 2012 में, त उन खां पोइ 10 साल थी विया। त 10 सालनि में अवां प्रैक्टिकली छा कयो आहे हिते? तव्हां शिकारपुर जो मिसाल ॾियो, छो त ॿिए हंधि जो मिसाल ॾींदव त असांखे त ख़बर न पवंदी त तव्हां सच था चओ या कूड़ था। 10 सालनि में हिते RU जे हुई न नी साईं, हुई न त कमु छा थिए। मां त हाणे आयो आहियां, 3-4 महीनो आहे। तव्हां ॾिसो न साईं, त तव्हां सिंध जी नुमाइंदगी कयो था, त सिंध में ज़ाहिर ॻाल्हि आहे उते रिकॉर्ड हूंदो। अवां जेको आहे सो महिरबानी करे इहो ॿुधायो त जॾहिं हेतिरियूं तनज़ीमूं आहिनि, उन हूंदे हिन तनज़ीम अची प्रैक्टिकली कहिड़ो रोल प्ले कयो आहे? साईं, मां तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा सम्झो त असांजी RU जे पाकिस्तान सिंध में हुई ई न, सिर्फ़ु पंजाब में हुई। सिंध में कॾहिं आई आहे? सिंध में हाणे आई आहे, जॾहिं मां जनरल सेक्रेटरी थियो कॾहिं आई आहे साईं? उहो वक़्तु 3-4 महीना थिया आहिनि। अच्छा, 3-4 महीना थिया आहिनि। 3-4 महीननि में मां कराची में सूबाई वज़ीर सईद गनी सां मुलाक़ात कई आहे। 3-4 महीननि में मां हिते इवेंट करायो, अवार्ड तक़रीब। इन्हनि 3-4 महीननि में मां सॼो सिस्टम ठाहियो आहे। पूरी सिंध में मां हर डिस्ट्रिक्ट ते पंहिंजा नुमाइंदा रखिया आहिनि, पंहिंजी तनज़ीम जा रखिया आहिनि, ऐं पूरी सिंध में जो नेटवर्क ठहियलु आहे असांजो। तव्हां चाहे दादू वेंदव, लाड़काणे वेंदव, जेकमबाद वेंदव, कंदकोट वेंदव, तव्हांखे RU जा माण्हू मिलंदा। उहे ऑर्गेनाइज़र असां मुक़ररु कया आहिनि, चाहे उहो पोइ बॉडी कहिड़े बि टाइम ते उठाए था सघनि। अच्छा ज़ख़्मी साहब, जेको आहे हिते जेको तव्हां इहा अवार्ड सेरेमनी तक़रीब जेका हिते मुनाक़द कई, त इन में तव्हां जेका कहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे अवार्ड? साईं कमांडो साहब, असां जेके अवार्ड ॾिना आहिनि, असां मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, अदबी, मज़हबी, उस्ताद, शागिर्दियाणियूं, सहाफ़ी, वकील ऐं जेके पॉलिटिकल जेके असांजा माण्हू आहिनि, जेके स्टेक होल्डर आहिनि, उन्हनि में असां इहे अवार्ड विराया आहिनि। अच्छा, कुल तव्हां केतिरा अवार्ड? टोटल साईं 95 अवार्ड हुयो।
95 एवार्ड उन्हनि में शागिर्दाणियूं हुयूं। तव्हां अवॉर्ड में कहिड़े क़िस्म जी माना जेका उहा तक़सीम कार रखी, मसलन सहाफ़ती मैदान में अचूं था या तालीम जे मैदान में अचूं था, त उन में तव्हां मतिलबु जीअं हिकिड़ी सिलेक्शन जो मयार छा रखियो? साईं सिलेक्शन जो मयार इहो त असांजी कमेटी हुई, ठहियल RUJ पाकिस्तान जी कमेटी हुई। पोइ असां एजुकेशन आहे, मिसाल तौर ते उस्ताद खे सिलेक्ट करिणो आहे त असां एजुकेशन डिपार्टमेंट खां नालो वरितोसीं या स्कूल जे हेडमास्टर खां नालो वरितोसीं। जीअं शागिर्द आहे त असां हुन स्कूल मां नालो वठी करे 5-6 नाला वठी करे वरी फाइनल स्टेज में असां वरी पोइ हिकिड़ो हुनजो नालो कढियो आहे। त बाबा हिकिड़ो हूंदो आहे होशियारु, मतिलबु आहे हिकिड़ो बहितरीनु होशियारु, हिकिड़ो A1 होशियारु, मतिलबु सुठो तमामु बहितरीनु होशियारु। पोइ हुन तव्हां होशियार जूं जेके तव्हां वॾे माना कहिड़े क़िस्म जूं क्वालिटियूं तव्हां काउंट कयूं? त सपोज़ कयो मसलन जेको आहे हिकिड़ो कालम निगार आहे, उन में कहिड़े क़िस्म जी क्वालिटी तव्हां काउंट कई त उहो अवॉर्ड जे लाइ तव्हां उनखे सिलेक्ट? ऐं ॾिसो न, कालम निगार जेतिरे क़दुरु ॻाल्हि कयो त उहो तमामु माना 5-10 सालनि खां हिकु त कालम लिखे थो अख़बारनि में। ॿिए नंबर में इहो आहे त माना मुख़्तलिफ़ इशूज़ खे उहो कवर करे थो। सिंध जा इशूज़ हुजनि, माण्हुनि जा इशूज़ हुजनि, अवामी इशूज़ हुजनि, इलाइक़ाई इशूज़ हुजनि, उन्हनि इशूज़ खे कवर कंदे उन्हनि खे बेस्ट अवॉर्ड ॾिनो वियो। माना जेको बि 2-3 अख़बारनि में कालम लिखंदो ऐं हितां जा जेके लोकल इशूज़ खे उथारींदो त उनखे उहो अवॉर्ड जो? न साईं, ईअं न आहे न, ईअं न आहे जीअं तव्हां चओ था त ईअं आहे ई न। उनजो तजुर्बो, उनजी ज़िंदगी, उनजो कलम ॻाल्हाईंदो। त उहो ई अर्ज़ु कयूं था न साईं, त उहो तव्हां कहिड़ो मयार रखियो? मयार त साईं रखियो न असां। ॾिसो ज़ख़्मी रशीद साहब, हिते असां वटि जेको अवॉर्ड जो अॼुकल्ह कल्चर हले थो उनजी जेको हिते जेका अॼु सेरेमनी थी आहे उन में बि ख़ासि करे अदम दिलचस्पी जी तव्हां छा वजह सम्झो था त जेके असांजा सीनियर साफ़ी मोस्ट आहिनि उहे बि असां न आया? उन खां अलावा जेके आम जेके सिविल सोसाइटी जा माण्हू, उन में अवॉर्ड सेरेमनी में अदम दिलचस्पी जी छा? न अदम दिलचस्पी न हुई साईं। असुल छा हुयो त 3-4 प्रोग्राम हुया शिकारपुर में, साफ़िन जा ई प्रोग्राम हुया, किथे शादियूं हुयूं, किथे तकरीबात हुयूं, इन जे करे दोस्त डिस्ट्रीब्यूट थी विया। हाणे सदर शिकारपुर प्रेस क्लब जो सोडो जेम्स वेठो, ब्रोयताज जेको आहे वेठो हुयो, शिकारपुर यूनियन ऑफ जनरल जो सदर शादार ई हुयो, ॿिया दोस्त सभु हुया दोस्त। असुल इहो त 2 प्रोग्राम 3 प्रोग्राम तकरीबात हुयूं, इन जे करे जेको आहे दोस्त माना उहो हुया शरीक हुया। सुल्तान रिंदो आयो, आख़िर में सुल्तान रिंदाणे पहुतो आहे, ॿिया दोस्त। ज़ख़्मी साहब, हिते जेको असां वटि जेको अवॉर्डनि जो कल्चर हले थो उन में काफ़ी सारा शौरबंद दोस्त चवनि था त माना जेतिरे तइदाद में अवॉर्ड मिलनि था ऐं जेतिरे तइदाद में माण्हुनि खे मिलनि था त इहा त हिकिड़ी माना अवॉर्ड जी बि तोहीन आहे, त अवॉर्ड ॾियण वारे जी बि तोहीन आहे। त माना हिकिड़ो अवॉर्ड जी जेका हुजे उहा मख़सूस ऐं लिमिटेड माना अवॉर्ड हुजे त जंहिंजी अहमियत। असां अवॉर्ड घणा ॾिना ई न आहिनि। 500 सहाफ़ियुनि खां वधीक शिकारपुर ज़िले में असां 500 सहाफ़ियुनि खे अवॉर्ड ॾिना आहिनि। शागिर्द आहिनि, शागिर्द जेके आहिनि केतिरा आहिनि ज़िले शिकारपुर में? शागिर्द ॾिसो था 3-4 खे ॾिनो आहे। उस्ताद ॾिसो तव्हां घणा आहिनि ज़िले शिकारपुर में? असां 2 उस्तादनि खे ॾिनो आहे। ईअं हुजे हा त असां माना ईअं सम्झो त 1000 अवॉर्ड थी वञे असांजो। असां त लिमिटेड करे अञा 95 अवॉर्ड ते बि आयो आहे, लिमिटेड कयो आहे असां, घटि में घटि असां अवॉर्ड त असां ॾिना आहिनि। हा, ईअं थोरा ई आहे, सहाफ़िन खे सभिनी खे किथे मिलियो आहे, उस्तादनि खे सभिनी खे किथे मिलियो आहे। त ज़ख़्मी साहब, माना सहाफ़त में तव्हां कहिड़े क़िस्म जो मयार रखियो त कहिड़े क़िस्म जो सहाफ़ी माना अवॉर्ड जो हक़दार? सहाफ़ी ॾिसो न, जेको दोस्त कमु करे थो मुख़्तलिफ़ स्टोरीज़ ते, एक्सक्लूसिव स्टोरीज़ ते, करंट इशूज़ ते, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मसइला, पंहिंजे शहर जा मसइला, पंहिंजे जेके इलाइक़े जा मसइला, उहो कवर करे थो। साल 2021 में जिन कवर कया, असां उहो साल जी सॼी रिपोर्ट ॾिठीसीं त साल 2021 में हुन छा कयो, उन बेस ते असां इहा शइ ॾिनी आहे। हा।